अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां सुबह एसटीवी न्यूज़ ताज़ा बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, जोहर जमाली खां कुर्बान जी रिपोर्ट ते नज़र था वठूं। शाहबंदर तालुके जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद रमज़ान जद बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। ॻोठाणन ऐं उस्तादनि पंहिंजी मदद पाण तहत स्कूलनि जो फर्नीचर हथ करे तदरीसी अमल खे जारी रखियो आहे। जदीद स्कूल जे रंग रोगन जो कमु हिकु NGO पारां करायो वियो आहे। प्राइमरी स्कूल मोहम्मद रमज़ान जद में 158 ॿार तइलीम कराइनि था। हिकिड़े कमरे अंदरि 158 शागर्दनि खे हिकु उस्ताद पढ़ाए थो। हुन स्कूल जे हेड मास्टर ख़ादिम हुसैन जत ऐं ॻोठाणन मोहम्मद रमज़ान जत, मोहम्मद साले जत, अब्दुल करीम जत, मोहम्मद उमर जत, मोहम्मद उस्मान जत खे आला हुकामनि खे अपील कई आहे त प्राइमरी स्कूल मोहम्मद रमज़ान जत जे वधीक उस्ताद मुक़रर